खे रोइण वारा थींदा तवजो आहे त सलवात पढ़ो मोहम्मद ये सरदार मातम था करें पंध था घुमन हुसैन जे गांव में जुलूस में पंध घुमण रोवण तवजो अल्लामा यूसुफ इब्न मुताहर हिली करंदो हिली करे नालो यूसुफ इब्न मुताहर हिली मशहूर हो हिली करंदो साइंस जडे ज़ईफ जी आलम में अजब का करबला थंदा तवज्जो कना नाम मौला ज़ईफ जी आलम में हा बेदा नजब का करबला औलाद चाहे थी बाबा हाने ज़ईफ थी वे हाने न वन करबला अली मौला ने इज्जत जो कसमा अल्लामा हिली साहब जे तो सोतो घाटे जो ना है नुकसान वारो सोतो ना है अचरो जदे हम नजब का करबला हला तो अगर रास्ते में मौत अची वई आई मां जे अगर सलामती से मोटी आए तमाजी अम्मा इंतजार करनी अगर रास्ते में मरी तो हुसैन अली अम्मा इंतजार सुभान अल्लाह अगर रास्ते में हुसैन जो अदादार जने बात में जुलूस में दुआन उन जे इस्तक़बाल जे लाए चोड़ा पान भी छा होता है मुहिब अहल बैत जने दुनिया छड़े भी कोन हे अहल बैत उन जो इस्तक़बाल कंदा हलिया तू असां जे ॾाढे हुसैन खे वई हिकड़ी मोमिन आहे जेका ज़ियारत जे लाइ उन जे घर वारा अहल बैत खे न मञींदा मानो मैं कादे वने दी हुसैन की ज़ियारत जे लाइ पुट सब गुंगो कादे वने दी हेडे के मिठी रोई ने पान दी तवज्जो करा नाम मौला बिस्मिल्लाह जने जे त मुखी हितों जे तबीब के जवाब देनो मां उन तबीब दी वना जे दर तो को खाली मोट उन तबीब दी वना जे दर ता को मोट होना है तवज्जो कजो नाम मौला ते माने जे दर तो मोट होना है पहुंची जबल बने थी करबला रास्ते में जो पुत्र है ना वो बिछड़ी ये परेशान थी वही मौला रोई थी दुश्मनी जा साल जल में रोई थी जे थी मौला दुश्मन खेलदा जमानो दुश्मन तो जो मौला मां की पांजे घर बना शोभा पुछनो पुत्रकारे करे तो जा दुश्मन ये पुछदा पुत्रकारे भले मां छाछा तो हुसैन जे रोजे पे गुम थवा मौला अगर एड़ो ई लतीफानो बास तो दे कचे अकबर जो मुखे बाजो सोनो अकबर मिला जे मर अकबर जो नालो आयो ये मोमिना हुसैन के जरी साईं हाथ में जी लाखदार रोए थी भई रोईंदे रोईंदे निंद्र अची वयसि ऐं जे मल निंद्र ईंदे वरी अख खुलस जे मल अख खुलस अजी मुंहिंजी ॻाल्हि सही नंढड़ो ॿार अम्मा अम्मा करे भॼंदो थो अचे सुभान अल्लाह ये मां वापरे न वई वरी भी हुसैन से भाकुर पाए जरी के रोई करे चेती है मुंहिंजा हुसैन अलैहिस्सलाम सुभान अल्लाह ओके चयसि पुट मिलो नहीं भाकुर पाए से कल लाए से गुम थी वियो अथई चई मां भाकुर पाईंदी मां से कल लाईंदी मां मुंहिंजो बच्चो आ मुंहिंजी हिन सां मोहबत आ लेकिन हैरान ऐं परेशान मां इन करे आया तो हुसैन एॾो को करीम आ एॾो को लजपाल आ जॾहिं पुट गुम थियो तो गुंगो हो जॾहिं मिलियो तो हुसैन संभाल ॾिनी दरवाजे ते झुकंदो आहे एटा करीम जेतिरो झुकंदो ओतिरो मथे कंदसि जेतिरो झुकंदो नबी फरमायो जेको भी मुंहिंजे हुसैन खे रोईंदो हिकु ॿोड़ो ॻाड़े अल्लाह ते जन्नत वाजिब
परेशान थिया अलामा हिली सोचे हिते घोड़े ते हिकिड़ो घोड़ो ऐं हेॾो अजु तवसुल करे वक़्त जे माण्हू अलामा हिली 40 ॾींहं जॾहिं वियो हुसैन जी ज़ियारत जे लाइ 40 ॾींहं हिले वापसि थो वञे करबला जे हुदूद खां ॿाहिरि निकितो पोइ घोड़ी सवार सभु करे पुछियुसि ऐं अलामा हिली परेशान थो लॻे सबबु छा आहे परेशान आहियां हिकिड़ी रिवायत में मसलो पेश आयो आहे जेको इमाम को पुछियो वियो आहे इमाम जो जवाब न मिलियो कहिड़ो सवाल सवाल ई हुआ त अल्लाह हुसैन जे गम में हिकिड़ो घोड़ो गाॾ सां जन्नत वाजिब करा थो मां सोचां थो अमल त हेतिरो आहे जज़ा अहिड़ी थियो आहे मूंखे ॻाल्हि सम्झ में न आहे बादशाह पुछियुसि थो बंदे ख़ुदा पुछियुसि थो अलामा हिली मां तोखां हिकिड़ो सवाल थो कयां हिन जो मूंखे जवाब ॾिनई सम्झी में तूं आलिम आहे मकतब जो आलिम तवजो कंदा ना में मौला जॾहिं चई न तूं मकतब जो आलिम आहे पुछा कर हिकिड़ो बादशाह आहे जेको वञे थो शिकार ते शिकार कंदे कंदे पंहिंजे सिपाहियुनि खां पुछी वियो ऐं पंहिंजी रियासत सल्तनत में हू अकेलो रहिजी वियो बुखो हुनजो ग़लबो थी वियो ऐं हू भटके थो पियो घुमे थो पियो ऐं हुनखे पाणी नथी मिले न मानी थी मिले पोइ हिकिड़ी झूपड़ी ॾिठई उते वञे उते हिकु ज़ईफ़ आहे उते हिकिड़ो ओढ़ो आहे हाणे जंहिंमहिल उन्हनि वटि हिकिड़ी बकरी आहे उन खे फेर थो करियो पिया चए बाबा हाणे हे पीओ